अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु असांजो क्लास 5 आहे। क्लास 5 जो सबक़ 7 आहे, जंहिंजा अहम सवाल ऐं जवाब त असां शेयर कंदासीं। सबक़ जो उनवान आहे हलो सब्ज़ परचम उॾारे हलो। नज़म आहे ही। अब सवाल नंबर पहिरियों आहे, हिन नज़म मां तव्हांखे कहिड़ो बंदु वधीक पसंदि आहे ऐं छो? जवाब आहे, हिन नज़म में पहिरियों बंदु वधीक पसंदि आहे। हिन बंद में शाइर वतन जे सुधारण ऐं संवारण जी ॻाल्हि करे थो। सवाल नंबर 2 आहे त ॾुखनि जे ॾूंगर खे ॾारण मां छा मुराद आहे? जवाब आहे, मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई तकलीफ़ूं सिर ते सही कामयाबीअ ॾांहुं हलण मुराद आहे। सवाल नंबर 3 आहे, वतन जे चमन खे कीअं संवारजे? जवाब आहे, सखा ऐं वफ़ा सां हली, कदूरत ऐं कीने खे दिलि मां कढी, फ़क़्ति देस तरफ़ ध्यान खे धारे हलिजे। सवाल नंबर 4 आहे, वतन जी हुब जा के ॿिया बि शहर अव्हांखे यादि हुजनि त ॿुधायो। जवाब आहे, ओ मंज़िल मक़सूद ही वाइदो आहे, आयो जे अॻियां उभ त फाड़े अचिबो। इंशाअल्लाह वधीक असां नए वीडियो में नए सबक जा अहम सवाल तव्हां सां डिस्कस कंदासीं। असांजे चैनल खे कयो सब्सक्राइबर, बेल नोटिफिकेशन बटन ऑन कयो।